दे हलवालो 15 जरे बंजो छा कई बाण दान व तुई नव तुई ॾाराई छा कई भला। हाँ साईं ने 15 जरे बन के तो बाण दान जा रहा है अच्छा ॿुधो साईं भाई सिलेशर जी थैलियूं ॿ टे उहे बि ॾींदा थे हाँ ॾिसो न ॾिसो दवा दवा वठो जेको आहे त ॾियारायोसि दवा मौसम आहे दवा जी सम्झी दवा दवा ॾियारायोसि। बोतारा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बोतारा सां परेशान हूं ॿियो टे ॾींहं छा मसलो आहे बाबा तव्हां मसलो छा आहे तव्हां ॿुधायो न मसलो छा आहे तव्हां बचा बुखत बोतारा ॿुधी न ॿियो टे ॾींहं। अच्छा हा इहो खंदार देस त नहीं 500 के देस साईं एतिरा छो 500 बाबा ॾियोसि 50 या 100 ॾियूं था न ॾियोसि यार ॾियोसि मां चवां थो न ॾियोसि त सही न। हाँ साईं 500 रुपया मोबाइल कढो हाणे मोबाइल कढो मोबाइल साईं फोन वरी छा जे कढो करे त सही हाँ बाबा इन जो मतलब इहो साईं। फोटो कढो असांजो हाँ साईं ॾियासि तव्हां फोटो कढो निकिरी वियो हाँ साईं बाबा हेॾे कर छो बोतारा बाबा छाजा पैसा छा असां वरी फोटो कढाए नेट ते ॾींदासीं मीडिया ॾिसंदी बाबा मच्छर थींदासीं असां सम्झी न बाबा न वरी छो खसेव असां ग़रीबनि जेको क्यास कयो बाबा असांखे जेको आहे त तव्हांजी कहिड़ी परवाह आहे असां जेको आहे त फोटू कढायो ते वरी जेको आहे नेट ते ॾींदासीं माण्हुनि खे ख़बर पवंदी बाबा असां सखी आहियूं असां सोशल मीडिया सां मशहूरु थींदासीं सम्झी सम्झी न बाबा हलिया कमदार हलूं हलिया बोलाए न वॾेरो तालम जी पाड़ा पटे साईं पंहिंजे गंज मां ॾे गंज